नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त जदोजहद एक्शन कमेटी पारां SUP कारकुननि ऐं दुकानदारनि क़ाइमुद्दीन सिरकी जे क़त्ल केस ऐं SUP ज़िले सदर जमाल जोश बुरड़ो जे मथां हमले जे केस में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवान सिकंदर करनाणी, आसिफ जोश, फज़ल बिरोई ऐं ॿिनि चयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस को बि किरदारु अदा नाहे कयो, जंहिं बाद जवाबदार धमकाइण बाद हमला करे रहिया आहिनि। इन्हनि चयो त SUP जे ज़िले सदर जोश बुरड़े जे घर मथां जवाबदारनि पारां हमलो कयो आहे, पर अफ़सोस जो पुलिस केस दाख़िल करण लाइ को बि तयारु नाहे। जवाबदार आज़ाद घुमंदा रहनि था, पर पुलिस हिननि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण खां लिवाए रही आहे। हिननि मुतालबो कयो त मक़तूल क़ाइमुद्दीन सिरकी जे केस में घुर्बल जवाबदार जमाल जोश बुरड़ो मथां हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।